पनुआखिल में बदमनी रूश थे घर में सुतल शहरी बाड़ा बे गैर महफूज पनुआखिल की मेहरान कॉलोनी में हथियारबंदन काह करे मोहम्मद अकरम के घर में दाखिल थी सामान फुर करण बाद हथियारबंद मोहम्मद अकरम के पुट मोहम्मद हसन के अगवा करे विया। इन हवाले से अधिक तफसील लई रहा है पनुआखिल में CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज झंडीर। जी अयाज तफसीलन का आगाह कजो। जी अवां ॿुधायूं पिया त पनुआखिल में बदमनी जी बाहि वधीक तेज़ थी वई आहे। पनुआखिल जी मेहरान मॉडल कॉलोनी वारे इलाइक़े मां हथियारबंद मोहम्मद अकरम आरई जे घर में घिड़ी फुरलुट करण बाद घर धन के अगमाल करण बाद उन जे नंढड़े पुट मोहम्मद हसन आरई के अगवा करे नामालूम फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े बाद पनुआखिल शहर में सोग में माण्हू 2 कलाक जुज़वी हड़ताल कई। होॾां अहिड़ी ख़बर पवण ते JUI जो अहम अॻवान मौलाना मोहम्मद साले इंदड़ पंहिंजे साथियुनि सां गॾु पनुआखिल थाणे बाद मोहम्मद अकरम आरई जे घर पहुची उन सां ॾुख वंडियो आहे। हिन चयो त पनुआखिल ज़िले सखर में बदमनी चोट ते आहे ऐं को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। जेकॾहिं बदमनी ते ज़िले इंतज़ामिया पनुआखिल इंतज़ामिया कंट्रोल न कयो त ॿीहर भरपूर नमूने सां तारीख़ हलाए बि ज़िम्मेवार इंतज़ामिया हूंदी। ऐं होॾां अहिड़े वाक़े बाद आरई बिरादरी सिविल सोसाइटी जे माण्हुनि पिणु एहतिजाजी रैली कढी। मोहम्मद हसन आरई समेत ग़ुलाम हैदर दायो ऐं 6 मुक़दमनि जी बाज़ियाबी जी घुर कई आहे। होॾां अहिड़े वाक़े बाद DSP सईद भयो खे हटाए नओं DSP कलंदर बख़्श सुमरो खे मुक़ररु कयो वियो आहे। जंहिं चयो त पनुआखिल मुकमल अमन अमान बहाल कराईंदुसि ऐं अगवा थियल बाज़ियाब कराईंदुसि। शहरी अवाम मूं सां ताउन कनि। अयाज़ जदीद CN न्यूज़ पनुआखिल। मेहरबानी अयाज़ तफसीलन का आगाह करण के लाइ। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची